मदेजीअ में हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहर वासियुनि प्रेस क्लब पहुची एहतजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त इन बारे में इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन्हनि जो छा चवणु आहे। वापडा वारनि असां आज़ार करे छॾियो आहे। हिते असांजा ॿचा ॿार बिजलीअ जे करे बेहोश लॻा पिया आहिनि। हिते असां ज़ुल्म आहे। लोड शेडिंग केॾो करे थो वञे, बिजली आहे ई कोन, बिजली जो नालो ई कोन, बसि नाले ते बिजली आहे ई कोन। तव्हां ॾिसो हॉस्पिटल में बिजली आहे, ग़रीब मरीज़ अचनि जो उहो काॾे वञनि, हुते आहे ई कोन बिजली हथरादू मथां लोड शेडिंग था कनि। असां चयोसीं त छाजे करे चयो मथां जो हुकुम आहे। हाणे मथे हुते CEO वेठा आहिनि, इंजीनियर वेठा आहिनि, SDO वेठा आहिनि, सॼो माना इहो त लॻे थो माना करप्ट आहिनि। असां वटि बिजली माना हथरादू असां वटि मदेजी में इहो माना बिजली जो आज़ादु कयूं वेठा आहिनि। असां हितां जो चऊं त MPA MLA खे चयो, हितां जा माना चूंडियल नुमाइंदा आहिनि, हितां जा ॿिया बि आहिनि मदेजी जे वारिस आहिनि, ॿिया बि त ईअं न आहिनि। असांखे मोहतारनि खे बि चवंदा, कमार साहिबनि खे बि चवंदा त बिजली जे लाइ तव्हां नोटिस छो नथा वठो, छो नथा ॻाल्हायो। कारापुर ज़िले जो बहितरीनु कारोबारी वॾे में वॾो शहर मदेजी आहे ऐं मदेजी सियासी मुखालफ़तुनि में या कुझु ॿियनि चकरनि में घणे वक़्त खां वठी पोइ हिते धिकेलियो वियो आहे। उन्हनि गुज़िरियल सभिनी ॻाल्हियुनि खे बर्दाश्त कंदा आहियूं, पर हींअर असां सां बिजलीअ जो वॾो प्रॉब्लम आहे। एॾो प्रॉब्लम आहे, यकीन कयो जो असांजा बच्चा ॿार परेशान आहिनि। जिथे किथे रूटिंग जी बिजली हले थी, जेके बि माना शेड्यूल जे हिसाब सां बिजली आहे उहा हले थी। असांजे मदेजी शहर में माना 1 कलाक ॾियनि था, उन 1 कलाक में बि तक़रीबन माना 15 या 20 मिंट हले थी। ऐं हिते इहो जेको आहे ॼाणी वाणी हथरादू एॾी लोड शेडिंग कई थी वञे। ऐं असांजी जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं MLA MPA जेके बि आहिनि, उन्हनि खे इहो नोटिस वठणु खपे त आख़िर एॾी शहर वारनि सां नाजाइज़ छो आहे। हिननि जो आला अख़्तियारनि खे इहा ई अपील कंदे चयो आहे त ख़ुदारा असांजी बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु कराए असांजी मदद कई वञे। कैमरामैन यासीन सां गॾु मौज़म भुट्टो, टाइम न्यूज़ मदेजी।